नाज़रीन, कराची जे बाहि मुतासिर गुल प्लाज़ा में 179 दुकान नक्शे खां इज़ाफ़ी तामीर थियण जो इंकशाफ थियो आहे। इमारत जे हवाले सां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। SBCA जे रिकॉर्ड मुताबिक़ गुल प्लाज़ा 1980 में तामीर थियो। 1998 में इज़ाफ़ी मंज़िल तामीर कई वई, जंहिंखे 2003 में रेगुलराइज़ करायो वियो। SBCA जे रिकॉर्ड में वधीक चयो वियो आहे त गुल प्लाज़ा जी पार्किंग एरिया दुकान ठाहे छित के पार्किंग में तब्दील किया वियो। नक्शे मूजिब प्लाज़ा में 1001 दुकान ठाहिण जी इजाज़त हुई, पर प्लाज़ा में 1200 दुकान तामीर कया विया। राहदारी ऐं ॿाहिरि निकिरण वारे रस्तनि ते बि दुकान ठाहिया विया। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। कराची जे बाहि मुतासिर गुल प्लाज़ा में 179 दुकान नक्शे खां इज़ाफ़ी तामीर थियण जो इंकशाफ थियो आहे। इमारत जे हवाले सां सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा तफ़सील साम्हूं अची विया आहिनि। SBCA जे रिकॉर्ड मुताबिक़ गुल प्लाज़ा 1980 में तामीर थियो। 1998 में इज़ाफ़ी मंज़िल तामीर कई वई, जंहिंखे 2003 में रेगुलराइज़ करायो वियो। SBCA जे रिकॉर्ड में वधीक चयो वियो आहे त गुल प्लाज़ा जी पार्किंग एरिया में दुकान ठाहे छित खे पार्किंग में तब्दील कयो वियो। नक्शे मूजिब प्लाज़ा में 1021 दुकान ठाहिण जी इजाज़त हुई, पर प्लाज़ा में 1200 दुकान तामीर कया विया। राहदारी ऐं ॿाहिरि निकिरण वारे रस्तनि ते बि दुकान ठाहिया विया।